अस्सलाम वालेकुम दोस्तों। वो ॿारु नंढे हूंदे खां ई मोगो हुयो। उन जे वालिदैन खे हिन जी इन कैफ़ियत ते तमामु घणी परेशानी हुई। स्कूल में देर सां दाख़िल करायो वियो छो त हू 7 सालनि जो थी बि सही तरह ॻाल्हाए न सघंदो हुयो। स्कूल में दाख़िला खां पोइ हिन खे नयूं शयूं यादि करण ऐं सम्झण में तमामु घणी दुश्वारी थिए पई। एसी ताईं जो उस्ताद हिन खे सम्झाए तंग थी विया हुआ। इन करे हिन खे स्कूल मां कढियो वियो। हक़ीक़त इहा आहे त हिन खे पढ़ण लिखण सां काई दिलचस्पी न हुई। हिन खे मौसीक़ी तमामु पसंदि हुई। बसि हू चाहींदो हुयो त हिन जो सिकी लधो वायलिन हिन वटि हर वक़्तु हुजे ऐं हू उन ते क्लासिकल म्यूज़िक वॼाईंदो रहे। हिन जीअं तीअं तालीम हासिल करे टीचिंग जॉब हासिल कई, पर उन में बि नाकाम रहियो। अजीब दिमाग़ वारो इंसानु हो, पर उन अजीब दिमाग़ वारे खे तारीख़ जे अज़ीम इंसाननि में शामिल कयो। यकीनन मां सम्झी त विया हूंदव त असीं अल्बर्ट आइंस्टाइन जी ॻाल्हि करे रहिया आहियूं। आइंस्टाइन खे दुनिया जे ज़हीन तरीन इंसाननि में शुमार कयो वञे थो। इन करे हिन जे मौत खां पोइ हिन जो दिमाग़ तहक़ीक़ात जे लाइ हिन जी खोपड़ीअ मां कढियो वियो त जीअं इहो मालूम करे सघिजे त हिन जे दिमाग़ में अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि हुई जेका ॿियनि जे दिमाग़ में न हुई। आइंस्टाइन जर्मनीअ में हिकु आम घराणे में पैदा थियो। हिन रियाज़ी ऐं फिज़िक्स जे मैदान में इंतहाई गैर मामूली नज़रिया पेश कया जिन साइंसी दुनिया खे बदिलाए छॾियो। आइंस्टाइन जी ज़िंदगीअ में वॾी तब्दीली उन वक़्तु आई जॾहिं हिन खे मैक्स टेलबोर्ट नाले हिकु उस्तादु पढ़ाइणु शुरू कयो। टेलबोर्ट पाण उन ज़माने में हिकु मेडिकल जो शागिर्दु हुयो ऐं कॾहिं कॾहिं मानी खणण लाइ आइंस्टाइन जे घर ईंदो हुयो। टेलबोर्ट तमामु दिलचस्पीअ सां आइंस्टाइन खे रोशनीअ मुतलिक़ ॿुधायो। ईअं आइंस्टाइन जे तसवुरात जी गहराई वधी ऐं उतां खां ई आइंस्टाइन जी ज़हानत जो आगाज़ थियो। हिन ॻाल्हि मां इहो सम्झ में आयो त हिकु ॿार खे जॾो या ज़हीन बणाइण में उस्ताद जो अहम किरदारु हूंदो आहे। पोइ थियो ईअं त आइंस्टाइन पढ़ंदो, गौर फ़िक्र कंदो रहियो, एसी ताईं जो ग्रेजुएशन बि करे वरिती। हिन पहिरियों उस्ताद जी हैसियत सां पढ़ाइण जी कोशिशि कई, पर हिन खे मुनासिब नौकरी न मिली सघी त मजबूरन पेटेंट ऑफिस में क्लर्क लॻी पियो। हिते हिन खे वधीक गौर फ़िक्र करण जो वक़्तु मिली वेंदो हुयो। असां वटि बि सरकारी दफ़्तर में काफ़ी वक़्तु हूंदो आहे, पर हिते मुलाज़िम गौर फ़िक्र करण में न, सुम्हण में वक़्तु गुज़ारींदा आहिनि। ख़ैर आइंस्टाइन घणो गौर फ़िक्र करण वारो हुयो ऐं इन आदत हिन खे इन लाइक़ु बणायो त हिन 1905 में हिकु मनो 4 मक़ाला यानी थीसिस पेश कयूं। फोटो इलेक्ट्रिक्स, ब्राउनियन मोशन, मादे ऐं तवानाई विच में तालुक़, ख़ासि करे नज़रिया इज़ाफ़त। इन मक़ालनि फिज़िक्स ऐं फिज़िक्स वारनि खे बदिलाए छॾियो। अगरि मां मैट्रिक में फिज़िक्स पढ़ी आहे त E=mc² जी थ्योरी त ज़रूरु पढ़ी हूंदी। इहा आइंस्टाइन जी दरियाफ़्त आहे। इन नज़रिए में एतिरो वॾो क़ानून कुदरत बयानु कयो वियो आहे जो जंहिंजी वजह सां अॼु जी जदीद दुनिया जी तश्कील मुमकिन थी आहे। उन्हनि मक़ालनि खां पोइ आइंस्टाइन खे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पढ़ण लाइ घुरायो वेंदो हुयो। 1914 में इन उमेद ते त हिन खे कैज़ो विलियम इंस्टीट्यूट फॉर फिज़िक्स जो डायरेक्टर कयो वेंदो, जर्मनी वापसि अची वियो। इन दौरान हिन पंहिंजी तहक़ीक़ जारी रखी। हिन जी गैर मामूली साइंसी ख़िदमतुनि जी मञता लाइ 1921 में हिन खे फिज़िक्स जो नोबेल इनाम बि ॾिनो वियो। 1933 में जर्मनीअ में हिटलर जी हुकूमत अचण खां बाद जॾहिं यहूदियुनि ते सख़्तियूं शुरू थियूं त आइंस्टाइन जर्मनीअ मां अमरीका लॾे आयो। अमरीका अचण खां बाद आइंस्टाइन खे तमामु घणी मोट मिली ऐं उनखे उते खुली साइंसी तहक़ीक़ जो मौक़ो मिलियो। सिर्फ़ु 2 सालनि में हिन खे अमरीका जी शहरत बि मिली वई। ॿी जंग अज़ीम दौरान हुन नेवी बेस्ड वेपन सिस्टम में कमु कयो। हर लिहाज़ खां पंहिंजूं वधि खां वधि ख़िदमतूं अमरीका खे पेश कयूं। अव्हांखे मालूम हूंदो त ॿी जंग अज़ीम में हिकु तरफ़ अमरीका, बर्तानिया ऐं ॿिया घणा इत्तेहादी मुल्क हुया त ॿिए तरफ़ सिर्फ़ु जापान ऐं जर्मनी हुया। इन जे बावजूदि जर्मनी ऐं जापान जो पलड़ो वज़नी हुयो। उन दरमियान आइंस्टाइन ऐं हिन जे साथी लियो ज़ीलर उन वक़्त जे अमरीकी सदर फ्रैंकलिन रूज़वेल्ट खे ख़त लिखियो त असांखे हिन ॻाल्हि जो ख़तरो आहे त जर्मन एटम बम ठाहे रहिया आहिनि, लिहाज़ा असांखे कोशिशि करणु खपे त जर्मन खां पहिरियां अमरीका एटम बम ठाहे वठे। इहो आइंस्टाइन हुयो जंहिंजी कावशुनि ऐं तहरीक सां अमरीका लाइ एटम बम ठाहिणु मुमकिन थियो ऐं 1945 में जापानी शहरनि नागासाकी ऐं हिरोशिमा ते किरायो वियो। 1952 में हिन खे इसराईल जे सदर जे उहिदे जी पेशकश कई वई, पर हिन इहो चई उन पेशकश खे ठुकरायो त सियासत न मुंहिंजे मिज़ाज में आहे, न ई उन जो मूंखे तजुर्बो आहे। आइंस्टाइन जे दिलचस्पीअ जो मौज़ू रोशनी हुयो ऐं हू तमामु ज़िंदगी इन ते ई तहक़ीक़ कंदो रहियो। एसी ताईं जो 76 सालनि जी उमिरि 18 अप्रैल 1955 में ही दुनिया खां रुख़सत थियो। हिन जे मौत जो सबबु पेट जी काई बीमारी हुई। शुरूअ में ई ज़िक्र थियो त हिन जे वफ़ात वक़्तु मालिकनि खां इजाज़त जे बग़ैर हिन जो दिमाग़ कढियो वियो जीअं दिमाग़ जो मुतालियो कयो वञे। अॼुकल्ह ही दिमाग़ प्रिंसटन यूनिवर्सिटी मेडिकल सेंटर में महफ़ूज़ आहे। 1999 में कैनेडियन साइंसदाननि इन ते तहक़ीक़ात मां मालूम कयो त इंसानी दिमाग़ जे उन हिसे
जंहिंजो तालुक़ 3D विजुअलाइज़ेशन ऐं मैथमेटिकल थाट्स सां हूंदो आहे, आम माण्हुनि जे मुक़ाबले में आइंस्टाइन जो 15% वधीक हुयो। तहक़ीक़ कंदड़नि जे मुताबिक़ इन मां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त आइंस्टाइन आम इंसाननि जे मुक़ाबले में घणो ज़हीन हुयो। त कीअं लॻो ही वीडियो? अव्हांखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा, वधि खां वधि शेयर कंदा। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।